नअबदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद साथियो सदा मौजूद। मौजूद व्यूअर्स अज मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे जो खेड़े सो खाए, जो नारो सर बुलंद कंदड़ सूफ़ियन जो सरवाण शाह इनायत शहीद। प्यारा दोस्तों ऐं साथियो, आऊं पंहिंजी तकरीर जो आगाज़ सिंध जे सरमोड़ शाइर शेख अयाज़ जी हिननि लाज़वाल सिटनि सां कंदुसि त आऊं हयाती आहियां, आऊं कीअं थींदसि फ़ौत, मतां मूंखे मौत छुहंदे ई छिरकी पवे, छुहंदे ई छिरकी पवे। मौजूद व्यूअर्स, सिंध जो सूरमू, सिंध जो सरवेज, सिंध तां सिर घोरींदड़ घोट शाह इनायत शहीद उन वक़्तु बग़ावत जो अलम बुलंद कयो जॾहिं मिसकीननि जो को मददगार न हो, जॾहिं यतीमनि जो को यार न हो, जॾहिं हीननि ऐं हारियुनि जो को हमदर्द न हो, को हमदर्द न हो, ऐं ख़ल्क़े ख़ुदा वाॻुनि जे वात में हुई, वाॻुनि जे वात में हुई। अहिड़नि माण्हुनि लाइ भिटाई घोट फरमायो आहे त जोगीड़ा जहान में हिकिड़ा नूरी ॿिया नारी ॿरी जिन ॿारी आऊं न जीअंदी उन रे, आऊं न जीअंदी उन रे। प्यारा साथियो, तॾहिं सिंध जी सरज़मीन ते हिकिड़ो अहिड़ो बाग़ी किरदार बि मौजूदु हो जेको सूफ़ियनि जो सरवाण हो, जेको जुरत ऐं हिमत जो हवालो हो, जेको हक़ जो हामी ऐं सच जो सलामी हो, जेको बहादुर ऐं बेबाक हो, जेको भोतारनि खां बाग़ी ऐं बेज़ार हो, जेको जुरतमंद जोधो हो, छाकाणि त हू अरबी, फ़ारसी, सिंधी, सिराइकी, देवनागरी समेत केतिरियूं ई ॿोलियूं ॼाणंदड़ वक़्त जो वली हो, जंहिं वटि पंहिंजी हिमत, हौसलो, फ़िक्र ऐं फ़हम हो, हिम्मत, हौसलो, फ़िक्र ऐं फ़हम हो। दोस्तो, शाह इनायत शहीद जॾहिं मुल्तान में शाह शम्स खां इस्लामी तइलीम पिराए, हैदराबाद दखन मां अब्दुल मालिक जीलानी खां इस्लामी उसूलनि सां गॾोगॾु जुरत सां जीअण जा ढंग ऐं रंग सिखी, फ़क़ीरी टोपी पाए ऐं ॻाढ़ो खुरको ओढे आयो त मुख़्तलिफ़ माॻुनि जा सवें फ़क़ीर संदसि साथी बणिया, जिन खे दायरे में विहारे, जेके सच जा सबक़ ऐं बराबरी जा बाब पढ़ायईं त संदसि मुरीदी जो हल्को अञा वधीक वसी थियणु लॻो, जेका ॻाल्हि मुक़ामी दरगाहनि, वॾेरनि, ज़मींदारनि ऐं हुकूमती अख़्तियारनि जूं निंडूं हराम करे छॾियूं, हराम करे छॾियूं। सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तिहां पोइ थियो जीअरे पसण पीढ़ीअ जो। प्यारा साथियो, शाह इनायत शहीद जॾहिं मिसकीन हारियुनि जी मुआशी हालतुनि जो जाइज़ो वरितो त मिसकीनी संदन मुक़दर बनियल ॾिठी ऐं हू हर तरफ़ खां गुरबत में घेरियल नज़र आया, तॾहिं शाह इनायत खेनि उपत मां हिसाब किताब वठण जा इस्लामी उसूलनि तहत बराबरी वारा फार्मूला सम्झाया त जलादनि सां संदसि जंग शुरू थी वई, जलादनि सां संदसि जंग शुरू थी वई। दोस्तो, शाह इनायत शहीद हिसियल हारियुनि ऐं आम माण्हुनि खे जॾहिं जो खेड़े सो खाए जो निरालो नारो ॾिनूं त मुक़ामी क़ुवतूं खेसि कुचलण लाइ गॾिजी पियूं। नवाब आज़म ख़ान, मीर शहदाद ख़ान, यार मोहम्मद कलोड़ो, हमल जत, नूर मोहम्मद पलीजो, अब्दुल वासे करीम पोटो ऐं ॿिया सरकश संदसि सिर जा सौदागर बणिजी पिया, संदसि सिर जा सौदागर बणिजी पिया। दोस्तो ऐं साथियो, शहीद शाह इनायत जे सिर जा सौदागर जॾहिं संदसि 24,000 जानिसारनि खे 6 महीना घेरो करण बावजूदु झुकाए न सघिया, तॾहिं उन बावफ़ा ऐं बेबाक किरदार खे क़ुर शरीफ़ विच में ॾेई दोखे सां दहलीज़ ते उहो आसिरो ॾेई घुरायो वियो त मामिलो ॻाल्हियुनि ज़रिए निबेरियूं था, तव्हांजे मुतालबनि खे मान मिलंदो, मगर उते उन सूफ़ियनि जे सरवाण ऐं बाग़ी किरदार खे 1 जनवरी 1718 ईस्वी 17 सफ़र ते शहादत जो जाम नोश करायो वियो ऐं शहादत जे वक़्तु संदसि ज़बान ते आख़िरी ऐं तारीख़ी लफ़्ज़ उहे बुलंद थिया हुआ त सिर दरे कदम में यारे फ़िदा शुद्ध चए बजा शुद्ध, ऐन बारे गिरां बूद अदा शुद्ध चए बजा शुद्ध, यानी सिर यार जे कदमनि तां फ़िदा थियो, सुठो थियो, ही ॻरो बार हो, अदा थियो, सुठो थियो। दोस्तो, आख़िर में हिन बैत सां पंहिंजी तकरीर ख़तमु कंदुसि। सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटी लधो मान, कोड़े कनि सलाम अची आसण उन जे, अची आसण उन जे। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो। आख़िर में जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई त चैनल खे सब्सक्राइब करणु
ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो ऐं कमेंट बॉक्स में नेक्स्ट वीडियो लाइ टॉपिक पिणु सजेस्ट कजो। उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु, हिकु नई तकरीर सां गॾु, हिकु नवनि ख़्यालनि सां गॾु, हिकु नई सोच सां गॾु, हिकु नए सुबुह सां गॾु, हिकु नई शाम सां गॾु। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच।